मरी वेंदे। बाबा 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 तोखे माफ कयो तो मुझे नादो में अकियूं विधियूं आहिनि। तोखे माफ कोन कंदुसि। न अरे कुर्बान ज़ालिमों सां ज़ुल्म कयो अथई। न न न अरे कुर्बू ही तो था कयो था कई। बाबा ये मुझे नादो के घुरे फिर से। आज तो मुझे रहे सर सजी दुनिया जे सोणनि खां वधीक सुहिणो थो लॻे। दादरी चइबो त मां तोखे सिर्फ़ अॼु वणियो ईअं न? न पर छा दादरी तूं त मूंखे हमेशह हिकु जेतिरो वणंदी आहे। न कॾहिं घणो ऐं न वरी कॾहिं घटि। सरदार तुंहिंजी बानत में बि मां इबादत महसूस कंदी आहियां। रही ॻाल्हि वणण जी त तव्हां त दादली जे दिलि जा मोर आहियो। अखियुनि जी माणकियुनि में ॾिसो, जेकॾहिं तव्हांजी तस्वीर न हुजे त कढी कामनि खे ॾेई छॾियां। दादली अॼु भला तारीख़ में लिखण जहिड़ा लफ़्ज़ थी ॻाल्हाई। सुबुह असां शाह अब्दुल लतीफ़ जो रिसालो पढ़ियो। पगधार अॼु तुंहिंजी पग जा वर मूंखे मोर जे खंभनि खां बि वधीक सुहिणा था लॻनि। तोखे ॾिसण सां ईअं थो लॻे त शाह साईं जूं सभई सचियूं तुंहिंजे सूंहं में लिखियल आहिनि। दुआ कर दादली, दुआ कर त बाक़ी दुश्मन बि मारियां, पोइ मां तोखे अञा बि वधीक सुहिणो लॻंदुसि। पगधार मां त रोज़ इहा ई दुआ घुरंदी आहियां त तुंहिंजी दुश्मनी ख़तम थी वञे। न दादली न, मिठल ख़ान ऐं मुंहिंजी दुश्मनी ख़तम थियण जी दुआ न घुर दादली। चवंदा आहिनि त अलाह हर इंसान जी ॿुधंदो आहे। जेकॾहिं न तुंहिंजी रब जी बारगाह में इहा दुआ अघी ऐं मिठल ख़ान खे मारण खां पहिरियां इहो दुश्मनो ख़तम थी वियो त हालार ख़ान खे इहो दर्द जीअण कोन ॾींदो। पगधार ॾाढो दिलि जो तवंगर आहीं, पर दादली जी दिलि में इहो पाए ॾिस न त तोखां परे रहण जी सघ अथमि जो अहिड़ियूं ॻाल्हियूं तूं करीं। दादली अॼु मां तोखे मुड़ुस जे नाते हिकु वसियत थो कयां। जेकॾहिं हिन मिठल ख़ान खां पहिरियां मां मरी वञा न त पोइ तोखे बतौर थियणो आहे। बादल न न पगदार तूं ईअं न चओ। अलाह कंदो दादली तुंहिंजी बाहुनि में दमदणी हवाले कंदी।
ਸ਼ਰੂ ਕਿੱਥੋਂ ਆਈ ਇੱਥੇ ਦੀ नगर खान अॼु तुंहिंजी ज़िंदगी पूरी आहे चाहिदी खर नगर जे लाश खे वञी खपण जो बंदोबस्त कयो हकीमा दुश्मन वार करे हकीमा बचाओ मां उनके पूरे खानदान के खत्म कर से खानदान के